असांखे ईअं माण्हुनि माना ॿोलियो आहे। हमरा हुयो हिकिड़ो लतीफ़ो आहे, उनखे नंढड़ो बकरी जो बचो हुयो, ईअं बगल में खणी करे वञे पियो। पोइ टे माण्हू हुया, उन्हनि चयो हाणे ॻाल्हि इहा आहे, इहे हमरा बकरी जे बचे खे ईअं चुंबड़ियो पियो आहे, हे त हाणे जान ई न छॾींदो। ॿियो को माल बि हुया, टई माना डाकू हुया फिराडी। हाणे इहो कीअं कढूं? पोइ टिनी ॼणनि पाण में सलाह कई थी, हाणे ॻाल्हि इहा आहे, उहो हे पंहिंजे घर खां फलाणी जाइ खां निकिरंदो, पहिरियों तूं वञी बीह हीअ ॻाल्हि कजांसि, पोइ वरी जंहिं थोरो टुकड़ो पंध जो ईंदो त वरी ॿिए खे ॼाणे पोइ तूं इहा ॻाल्हि कजांसि, पोइ जॾहिं अञा थोरो टुकड़ो अॻिते वधी आयो त पोइ वरी मां हीअ ॻाल्हि कंदोमांसि। हिन टिनी ॼणनि पंहिंजो पाण में सलाह कई। उहो वीचारो जेको सादो हुयो तव्हांजे असां वांगुरु जीअं टपियो, त हिकिड़े हमरा चयो सही अलाए कहिड़ो ज़मानो अची वियो आहे, अॼु भणा कुते खे बि माण्हू जेको आहे भाकुर में खयूं था वञनि। ऐं पहिरें माण्हू जॾहिं बकरी जे नाले ईअं जो कयो त हिन जे दिमाग़ में थोरी माना जो सादो त हुयो न, छाट लॻी शींहर आहे त बकरी, हिन जो दिमाग़ ख़राबु थियो आहे। भेणा चए थो कुते जो बचो थो खई वञे, ख़ैर चरियो आहे निभागो मथो हणे थो, हल बाबा अॻिते। जॾहिं अॻिते जो वधियो त वरी ॿिए बि साॻी ॻाल्हि कई, हल भेणा कहिड़ो ज़मानो अची वियो आहे, माण्हू कुते जे बचे खे जेको आहे भाकुर विझंदा वञनि। हाणे हिनखे थोरो तव्हांजे असां वांगुरु तरदुद थियो त भेणा वाक़ई त ईअं न आहे, मां मथां भुल में बकरी जो बचो सम्झूं खयूं अचां त वाक़ई हुजे कुते जो बचो। ॿिए माण्हू बि चए थो, हिकिड़े त चयो भला उहो बेअकुल थी सघियो, ॿिए जो इहा ॻाल्हि कई आहे त को न को मसइलो ज़रूरु हूंदो। हे जॾहिं अॻिते वधियो त टियों जेको हमरा बीठो पाण में फिराडी जेके हुया, उन बि इहा साॻी ॻाल्हि कई, हल अजीब ज़मानो अची वियो आहे, माण्हू कुते जे बचनि खे बि भाकुर पाए ईअं खणी करे हिन बकरी जे बचे खे उछलाए। चई वञ भेणा, हे कुते जो बचो अलाए कीअं अची वियो आहे, हालांकि आहे बकरी जो बचो, पर उहो जेको ज़ाहिरी चवनि पिया त हे बि इहो ई सम्झी वेठो त यार वाक़ई इहो कुते जो बचो आहे, अलाए छा। ख़ैर जेॾी महिल वियो, हुननि त चयो बकरी मां हथ कढे त खणी वञी करे खपायूं, असांखे बि भोलड़ी वांगुरु माण्हू माना नचाइनि था। यकीन कयो असां मुस्लमाननि जे अक़ीदनि खे ईअं फेराइनि था, पोइ असां छा था सम्झूं, ईअं माना मदहोश थी था वञूं। न को क़ुर जी तरफ़ तवजो आहे, न को रसूल जी तालीम जी तरफ़ तवजो आहे, न को सहाबा इकराम जी तालीम जी तरफ़ तवजो आहे, को बि कंहिं बि क़िस्म जो कोई बि तवजो न आहे। उहो चवंदा बसि इहो ई दीन आहे, इहो ई इस्लाम आहे, इहा ई शरीयत आहे। ईअं न आहे मुंहिंजा भाउ। ऐं हिननि 10 ॾियारनि जे अंदरि जेका बेपर्दगी थिए थी, अल्लाह ताला माफ़ फरमाए, अल्लाह ताला माफ़ फरमाए। इंतिहा दर्जे जी बेपर्दगी आहे। ॾिसो न, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस, हुज़ूर जी ज़ात खां मथे ॿी का ज़ात ई न, अल्लाह खां बाद में दर्जो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। औरत इजाज़त घुरे थी, या रसूलुल्लाह इजाज़त ॾियो अव्हां जे पोयां मस्जिद नबवी जे अंदरि निमाज़ पढ़ूं। अल्लाह जे रसूल फरमायो न, औरत पंहिंजे घर जे अंदरि निमाज़ पढ़े। आई ॻाल्हि सम्झ में या न? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 2 अज़वाज मुतहरात, हिकिड़ी अम्मा आयशा, हिकिड़ी ॿी अल्लाह जे रसूल जी घरवारी। नाबीन हिकिड़ो साहबी अचे थो पियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी अज़वाज मुतहरात खे फरमायो पर्दो कयो। त पोइ हिकिड़ी अम्मा जेका उन चयोसि या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हो त वीचारो नाबीन असांखे छा थो ॾिसे, अल्लाह जे रसूल जो चहिरो कावड़ में ॻाढ़ो थी वियो। पाण फरमायूं हो त नथो ॾिसे, पर तव्हां त उनखे ॾिसो थियो न, पर्दो ॿिन्ही पासे न हूंदो आहे। महिरबानी करे पर्दो कयो। अल्लाह जे रसूल जी घरवारियुनि पर्दो कई आहे, सख़्ती आहे। अम्मा फ़ातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, सभु चओ रज़ी अल्लाह ताला अन्हा, जॾहिं वफ़ात करे थी पई त पंहिंजनि ॿचिड़नि खे नसीहत फरमायो त पुट जॾहिं मां वफ़ात कयां न, त पोइ मुंहिंजो जनाज़ो मग़रिब जी निमाज़ खां पोइ जीअं सिजु लहे त पोइ खणिजो। कंहिं ॿचिड़े पुछा कई त अम्मा मग़रिब जी निमाज़ खां पोइ छो? चई इन जे करे त फ़ातिमा जे मथां हिकु नज़र उन जे बाबे मुहम्मद जी पई आहे, ॿियो उन जे मुड़ुस अली जी पई आहे। कंहिं बि धारे मर्द, ॾाढियां ॻाल्हायो, कंहिं बि धारे मर्द नाहे ॾिठो। ऐं मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त मां जेकॾहिं वफ़ात करे वञा त मुंहिंजी वञण खां बाद में बि कंहिं धारे मर्द जी नज़र न पवे। इन जे करे ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हाणे हिकु आहे पर्दे जी तालीम जो एॾो वॾो सख़्ती वारो मामिलो, ॿिए पासे न असां छा था कयूं, नालो हज़रत हुसैन जे ग़म जो आहे, असांजूं नियाणियूं बेपर्दावार निकिरंदियूं पयूं। यादि रखो इहा हमाकत ऐं तबाही ऐं बर्बादी आहे। वकुल्लिल मुमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम, क़ुर सचो आहे नी बाबा, जेके चवंदा क़ुर सचो आहे ॿई पंहिंजा हथ मथे कयो। वकुल्लिल मुमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम, ए नबी तूं मोमिननि खे चओ पंहिंजूं नज़रूं झुकाइनि। वकुल्लिल मोमिनात यग़ुज़्ज़ुन मिन अबसारिहिन व यहफ़ज़्न फ़ुरूजहुन, ए नबी तूं मोमिनात खे चओ पंहिंजूं नज़रूं झुकाइनि। नज़र खणण जी इजाज़त न आहे, ॿाहिरि निकिरण जी इजाज़त न आहे। अॼु ग़मे हुसैन जे अंदरि जेकॾहिं तुंहिंजियूं असांजूं नियाणियूं असांजा ॿारड़ा ॿाहिरि निकिरनि था त अल्लाह जो कसम आहे, न इहा क़ुर जी तालीम आहे, न इहा हदीस जी तालीम आहे, न इहा पैगम्बर जी तालीम आहे, न सहाबा जी तालीम आहे, न ताबाइन जी तालीम आहे, न तबा
सहाबा ताबाइन जी तालीम आहे, न बुज़ुर्गान दीन जी तालीम आहे। सोणे हुसैन सां जेकॾहिं तो असांजे बचड़नि खे ग़म मल्हाइणो आहे त उहो पंहिंजी नियाणियुनि खे चवंदो सुबुह ऐं शाम रब जे क़ुर जी तिलावत कर। अलाह जे क़ुर जी तिलावत खां वधीक ॿियो को मश्ग़लो ई न आहे। वेही करे सुबुह ऐं शाम क़ुर मजीद जी तिलावत कयूं, पंहिंजी मोहब्बत जो इज़हार कयूं हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? ॿियो असां उलमाए अहले सुन्नत वल जमात हर हमेशह अल्हम्दुलिल्लाह फ़िरक़ा वारियत वारे गंदे अमल खां माण्हुनि खे बचायो आहे। ॻाल्हि सम्झ में आई अलाए न? इन जो इहो बि मक़सदु न आहे त माण्हू मथां इन मां इहा भुल कनि त ही वीचारा बसि उलमाए अहले सुन्नत वारा इहे ख़ामोश आहिनि। यकीन ॼाणियो जीअं क़ुर जे मथां ईमान यकीन रखणु ईमान जो हिसो आहे, तीअं सहाबा इकराम खे रसूल जो सहाबी सम्झणु ऐं कंहिं गंदे जी ज़ुबान जेकॾहिं इस्तेमालु थी असां सबुर जे अंदरि आहियूं, पर जेकॾहिं कंहिं माण्हू कंहिं सहाबी जे ख़िलाफ़ु जेकॾहिं का गंदी ज़ुबान इस्तेमालु कई आहे त इन सबुर जे पैमान खे लबरेज़ करे ॻाटे खां वठी करे उनजी ज़ुबान खे छिके ॿाहिरि कढंदासीं। हुज़ूर जे सहाबा इकराम जे ख़िलाफ़ु न ॻाल्हायो ऐं रसूल उनखे बददुआ ॾिनी आहे। जंहिं हुज़ूर जे सहाबा इकराम जे ख़िलाफ़ु जेकॾहिं को अमल कयो आहे या को मसइलो आहे, अल्लाह ताला माफ़ फरमाए। हिकिड़ो माण्हू आहे, उनजे घर जे अंदरि 4 पुट आहिनि, उन्हनि जी तबियत में मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। पोइ हे छा था कनि? हज़रत हुसैन जी मोहब्बत सभु चओ रज़ी अल्लाह ताला मोहब्बत जी आड़ में सहाबा इकराम जे ख़िलाफ़ु ॾाढी गंदी ज़ुबान इस्तेमालु कनि था पिया, बकवास कंदा पिया, जेको इंतहाई शर्मनाक अमल आहे क़ुरान ऐं हदीस जे रूह खां। जॾहिं सभु सहाबा इकराम जे बारे में क़ुरान थो फरमाए रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन, मां ख़ुदा इन्हनि खां राज़ी आहियां, इहे मां ख़ुदा खां राज़ी आहिनि। उलाइक हिज़्बुल्लाह, अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे पंहिंजो लश्कर कोठियो आहे। रब साईं जा बजा उन्हनि जी तारीफ़ कई आहे। पोइ तूं ऐं असां केरु थींदा आहियूं उन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा इकराम जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण वारा, जंहिंजो शान क़ुरान मजीद बयानु करे तूं ऐं असां कहिड़ी पंहिंजी ज़ुबान इस्तेमालु कंदा? हज़रत अबू बकर सिद्दीक़ के ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था। सानी यसनैन इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। क़ुरान तो फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबी सिद्दीक़ अकबर जे बारे में त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथी आहे, यार ग़ार आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? इन जे करे इन्हनि ॾिहाड़नि जे अंदरि ज़िक्र अज़कार ऐं ख़ासि करे 10 मुहर्रमुल हराम जे ॾिहाड़े ते अल्लाह जो कसम खणी करे चवंदो रब खां इन ॾिहाड़े जे अंदरि दुआऊं घुरो, अल्लाह साईं तव्हांजो हर दुआऊं क़बूल फरमाईंदो। मुतबर्रिक ॾिहाड़ो आहे, अॼु खां न तारीख़ शुरू खां वठी करे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे इन ॾिहाड़े जे अंदरि रोज़ो रखो। जेके बासलाहियत नौजवान आहिनि माशाअल्लाह 9 ऐं 10 जो रोज़ो रखो या 10 ऐं 11 जो रोज़ो रखो। अल्लाह खां दुआऊं घुरो, तौबा कयो, इस्तिग़फ़ार कयो, क़ुरान मजीद जी तिलावत कयो। सचा हुसैनी जेके आहियो उहो अॼु वाइदो कयो तव्हांजे घरनि जे अंदरि जेका टेलीविज़न हले थी उनखे बंदि करे टेलीविज़न न हलाईंदो, रब जे क़ुरान जी तिलावत कंदो। दोहीड़ाऊं कसीदा पाण खे कुटणु ऐं पिटणु इहो असां मुसलमाननि जो कमु न आहे, इहो यहूद नसारा जो कमु आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? अल्लाह खां दुआ आहे अल्लाह साईं तव्हां असांखे बल्कि जमी मुसलमाननि खे क़ुरान मजीद जे मथां सही तरीक़े सां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।